रात सायरा के क़त्ल कयो वियो आहे बेगुनाह बेख़ता ऐं उनजो को जवाज़ भी न आहे। न्याणी खे क़त्ल कयो आहे, इंसाफ़ खपे। हीअ असां जेका हिन टाइम में रैली कढी आया आहियूं अहिड़े ॾींहं में अहिड़े में छाजे लाइ करे रहिया आहियूं? कंहिं ख़ुशीअ लाइ न आया आहियूं, कंहिंखां अन्न वठण न आया आहियूं, कंहिंखां असां पैसा पिनण न आया आहियूं। असां सिर्फ़ु इंसाफ़ जी घुर था कयूं, असांखे इंसाफ़ खपे। आला अमलदारनि खे अपील था कयूं ऐं फेसबुक की उहे दानिश्वर जेके क़ातुल जी हिमायत में आहिनि हींअर डिक्लेयर थी चुको आहे जेको असां पोस्टमार्टम करायो आहे त हे जेको आहे ख़ुदकशी न पर हिकु सोची सम्झी जेको आहे मर्डर आहे ऐं क़त्ल कयो वियो आहे। मुंहिंजी भाइटी आहे ऐं असांखे भाउ मूंखे दाह ॾिनी त मुंहिंजी धीअ खे रोज़ु ज़बरदस्ती ज़ुल्म थी रहियो आहे। काफ़ी सालनि खां मूंसां गॾिजी हलो। मुंहिंजो ऐं मुंहिंजो भाउ ज़ुल्फ़कार ऐं मां ऐं अब्दुल्ला असां वियासीं जॾहिं हुननि जे घर त असां हुननि खे चयोसीं बाबा असांजी छोकिरे सां ज़ुल्म छो था कयो? 2-3 सालनि खां असां चयोसीं ख़ैरु थी वेंदो, ज़ाल मुड़ुस जो रिश्तो आहे, अलाह कंदो मसलत थी वेंदी, पर मसलत थिए नथी। ॾींहों ॾींहुं वञे थो कमु वधंदो, छो था तशदुद कयो? को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे साईं, को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। जेकॾहिं आहे त उहो ज़ाहिर कोन्हे, ख़बर न आहे त पोइ अलाए थियो आहे अलाए न बि थियो आहे। ऐं ॿ आज़ाद सां घुमंदा उहे रहनि थो धमकियूं था ॾियनि ऐं SHO खे या ॿियनि खे चवनि था त असां जनरल था ॻाल्हायूं, असां कर्नल था ॻाल्हायूं। असांजो मुतालबो आहे त हू कातिल गिरफ़्तार कया वञनि, असांजी सायरा जे खून सां इंसाफ़ कयो वञे।